अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, तव्हांखे मां पंहिंजे हिन ख़ूबसूरत सेट शतरंज में वेलकम चवां थो, भलीकार चवां थो। ऐं यकीनन तव्हांखे अॼु जेको असांजो बादशाह आहे उहो ॾिसी तव्हांखे बेइंतहा ख़ुशी थींदी ऐं बेइंतहा तव्हां इंतज़ारु बि कंदा रहंदा आहियो इन ख़ूबसूरत महिमान जो, ख़ूबसूरत अदाकार जो जेको अॼु बादशाह जे तौर ते असांजे हिन शतरंज प्रोग्राम में शरीक पियो थिए। तव्हांखे त ख़बर आहे त शतरंज बादशाहनि जी रांदि आहे। बादशाह शतरंज खेॾंदा आहिनि, पंहिंजी पंहिंजी फ़ौजूं खणी हिक ॿिए सां मुक़ाबिलो कंदा आहिनि ऐं फतेह खे हिकिड़े खे मिलंदी आहे। अहिड़ी तरह असांजे हिन शतरंज प्रोग्राम में बि ॿ बादशाह हूंदा आहिनि। हिकिड़ो बादशाह मां यानी होस्ट असलम भुट्टो, ऐं ॿियो बादशाह जेको मुंहिंजो गेस्ट हूंदो आहे उहो कॾहिं उहा बादशाहज़ादी हूंदी आहे त कॾहिं उहो बादशाह हूंदो आहे। पर अॼु बादशाह आहे ऐं बादशाह बि उहो जेको रियल बादशाहनि जहिड़ी हैसियत ऐं क़द ऐं बुत ऐं अंदाज़ उहो रखे थो। तव्हांखे त ख़बर आहे दोस्तो त बादशाह हुजण जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई ॾेखार हूंदो आहे त हुनजी पर्सनैलिटी, हुनजो आवाज़ ऐं हुनजो उथणु वेहणु उहो उन ई स्टाइल जो हुजे जेके बादशाह हूंदा आहिनि। तव्हां यकीनन शेर शाह सूरी खे ॾिठो हूंदो किताबनि में, तस्वीरुनि में, मां बि कोन ॾिठो आहे छो त काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे ऐं मां भयां थो त कोई 1 सदी अॻु में जी ॻाल्हि आहे जॾहिं उहो बादशाह शेर शाह सूरी उनजी तस्वीरूं ॾिठियूं तारीख़ में, त उनजो क़द बुत, उनजो ॻाल्हाइण जो अंदाज़, ॻाल्हाइण त ख़ैर असां कोन था चई सघूं, पर उनजे क़द बुत खे ॾिसी इहो महसूसु करे सघूं था त हीउ जेको असांजो अॼोको बादशाह आहे उहो बि उन ई शेर शाह सूरीअ वांगुरु हेल्दी आहे ऐं आवाज़ उनजो बाक़ाइदा रोब वारो आहे ऐं कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ख़ैरपुर जे हिकिड़े नंढड़े ॻोठ में पीर वसण में हुन जनमु वरितो ऐं जॾहिं सम्झ वारो थियो स्कूल लेवल खां पोइ, जॾहिं पंहिंजे कॉलेजी लेवल में आयो त हुनखे शौक़ु जाॻियो छो त हुनजो आवाज़ु ॾाढो भलो हुयो ऐं अक्सर दोस्तनि हुनखे चयो तुंहिंजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे, तूं रेडियो ते ट्राए कर। पोइ हुन रेडियो ते ट्राए कयो, हुन में कामयाबु वियो ऐं ॻच वक़्त ताईं रेडियो में परफॉर्म कंदो रहियो ऐं उन खां पोइ 2002 में हुनखे टेलीविज़न जी स्क्रीन नसीब थी ऐं टेलीविज़न स्क्रीन ते आयो ऐं अचण सां अची हुन तबाही मचाए छॾी छो त हुनजो जेको अंदाज़, हुनजो ॻाल्हाइण जो जेको हिकिड़ो रूप हुयो उहो अहिड़ो हुयो, कमाल हुयो। ऐं असांजे हिन पूरी सिंधी मीडिया में मां भयां थो त मुंहिंजे नज़र में एज़ डायरेक्टर पॉइंट ऑफ व्यू खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन लेवल जा थी सघनि था, यानी टियों त हीउ पाण हे 2 लेवल जेके आहिनि जेके मां जेकॾहिं रखां तव्हांजे साम्हूं त हिकिड़ो असद ख़ान कुरैशी आहे ऐं ॿियो निसार हुसैन शाह आहे। छो त हुनजो जेको अंदाज़ हूंदो आहे ॻाल्हाइण जो उहो ॾाढो लाउड हूंदो आहे ऐं ज़रूरत जे वक़्तु लाउड बि हूंदा आहिनि, ज़रूरत जे वक़्तु पंहिंजे लो वॉइस में बि ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं हीउ दोस्त बि उन ई लेवल जो माण्हू आहे ऐं हुनजी मौजूदगी ड्रामे जी कामयाबी जी ज़मानत हूंदी आहे। सो कामयाबी तॾहिं माण्हू खे मिलंदी आहे जॾहिं हू उन स्क्रीन ते अचे ऐं छाइजी वञे ऐं हर डायरेक्टर चवे त यार मां हिन खे खणा, हर एक्टर चवे त मां हिन सां गॾु परफॉर्म कयां। मां वधीक टाइम कोन थो वठां ऐं उन सस्पेंस खे क़ाइमु नथो रखणु चाहियां। मां दावत ॾींदुसि पंहिंजे हिन ख़ूबसूरत महिमान बादशाह खे जंहिंजो नालो आहे ज़ुल्फ़कार बुर्दी। त दोस्तो, असां ज़ुल्फ़कार बुर्दी जेको अॼु जो असांजो बादशाह आहे उनखे घुराइण खां अॻु में असांजी हिकिड़ी मजबूरी हूंदी आहे त असां हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठंदा आहियूं। वेलकम बैक। शतरंज जे हिन ख़ूबसूरत सेट ते तव्हांखे ॿीहर असां भलीकार चऊं था। तव्हांखे ख़बर आहे त असांजो अॼोको बादशाह जेको महिमान आहे उहो ज़ुल्फ़कार बुर्दी साहिबु आहे। ज़ुल्फ़कार बुर्दी साहिबु तव्हांखे असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में भलीकार चऊं था। तव्हां सुबुह जो ड्राइव करे पहुता आहियो पंहिंजे ॻोठ खां हेसि ताईं ऐं तव्हांजा असां थोराइता आहियूं जो तव्हां वाहिद असांजा आर्टिस्ट आहियो हेल ताईं जेके असां प्रोग्राम रिकॉर्ड कया आहिनि। इहे सभु असांजा कराची बेस एक्टर हुया ऐं सिंध टीवी जो जॾहिं बि सॾु थींदो आहे तॾहिं पंहिंजो सॾु सम्झी करे हुनखे लबैक कवंदा आहियूं। तव्हांखे असां सिंध टेलीविज़न जी तरफ़ां ऐं असांजे पंहिंजे प्रोग्राम डायरेक्टर जी तरफ़ां ऐं असांजे पंहिंजे प्रोग्राम मैनेजर जी तरफ़ां तव्हांखे भलीकार चऊं था। इहो ॿुधायो त ज़ुल्फ़कार बुर्दी जेकॾहिं एक्टर न हुजे हा त छा हुजे हा? मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं मां एक्टर न हुजां आहियां त ज़मीनदार हुजां, छाकाणि त पंहिंजी ज़मीन उहे संभालणियूं आहिनि ऐं संभालणियूं बि पिया। ऐं
ॿियो वरी मुंहिंजो हिकिड़ो जेको असुलु शुरू खां वठी हुयो त मां एजुकेशन फील्ड में कंहिं पोज़ीशन ते हुजां ऐं मूं 99 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे अप्लाई कयो हुयो एज़ अ लेक्चरर बाई चांस हुन में फेल थी वियासीं पोइ वरी अञा बि हुयो त अञा मतिलबु एम फिल कजे या पंहिंजो PhD कजे पोइ वरी हिन फील्ड में जो आयासीं त हिन फील्ड में वरी अहिड़ो महब थी वियासीं जो एजुकेशन माना मास्टर खां बि ब्रेक थी वियो। अच्छा, एक्टिंग जे तरफ़ खां अचण खां अॻु में तव्हां रेडियो जो रुख़ कयो? हा, रेडियो पाकिस्तान खैरपुर ते उहो बि ईअं हुयो जो मुंहिंजो सॼो फोकस जेको हुयो उहो एजुकेशन ते हुयो। पोइ जॾहिं मां मास्टर पे कई त हाशिम भट्टी साहिबु जेको हुयो मुंहिंजो क्लास फेलो हुयो, पोइ उन कचहरियूं जो थींदियूं हुयूं उन मूंखे चयो त जेको आहे सो रेडियो ते कमु कंदे। मां चयो वाई नॉट। पोइ चई थी सुभाणे भला जेको आहे छाकाणि त अदबी हवाले सां मां बुक्स रीड कंदो हुउसि ऐं सिंधी अदबी संगत सां बि मुंहिंजी वाबस्तगी हुई त पोइ उन हवाले सां वरी पोइ प्रोड्यूसर हुयो मोहम्मद अली बांबण साहिबु नौजवाननि जो प्रोग्राम हो। पोइ उन्हनि चयो त कंहिं बि अदबी बुक ते पंहिंजो जेको आहे सो तबसरो लिखी त हीअ बुक कहिड़े जेकी लिखियलु आहे, कहिड़े सिंफ़ ते लिखियलु आहे ऐं मुंहिंजा पंहिंजा व्यूज़ उन जे बारे में छा आहिनि। उहो सिलसिलो बाई चांस अहिड़ो बहितरीनु थियो जो मोहम्मद अली साहिबु हुनखे कंटिन्यू कयो ऐं तक़रीबन 6-7 महीना माना नौजवान जो प्रोग्राम जेको नई टही हुयो उन्हनि में किताबनि ते तबसरो मुंहिंजे हवाले हूंदो हुयो। अच्छा, जॾहिं तव्हां टीवी जी स्क्रीन खे जॉइन कयो त उन जी का फरमाइश थी तव्हांखे त तूं अचु स्क्रीन ते त तोखे ॾिसूं असां ख़ुशि? न, फरमाइश त काई कोन हुई, छाकाणि त रेडियो ते पाण कमु कयोसीं पे 94 खां वठी। पोइ असांजो दोस्त आहे दिलशाद साथो, उहो बि रेडियो पाकिस्तान ते ड्रामा साइड ते हुयो। त पोइ हीअ जीअं प्राइवेट चैनल्स खुलिया त उनजी वाबस्तगी हुई, छाकाणि त कराची रहंदो हुओ, PTV ते बि कमु कंदो हुयो। पोइ उन चयो यार मां हिकिड़ी सीरियल लिखां थो पियो, उन में हिकिड़ो करेक्टर मुंहिंजे ज़हन में आयो आहे, उहो जेको तोते माना फिट थो बीहे, तूं टाइम कढ उहो करेक्टर कर। पोइ उन जो डायरेक्टर रऊफ़ कंदर साहिबु हुयो। हिकिड़ो चकर मां उनखे रिफ्यूज़ करे चुको, छाकाणि त PTV ते हिकिड़ो दफ़ो मां चकर ॾिनो हुयो। PTV ते माना सुबुह जो 10 बजे खां वठी शाम जो 5 बजे ताईं मां उहो ईअं थियो जो कराची मां कंहिं कम सां आयुसि, दिलशाद मिली वियो। दिलशाद उन टाइम निबेरो सीरियल हुई, उनजी रिकॉर्डिंग करे पियो। त मूंखे चई सुबुह PTV ते यार सीरियल रिकॉर्ड थिए थी त भला पोइ हिकिड़ो सीन जेको आहे तोखां मां कराए छॾियां। त दिलशाद थियो लेट, मां अॻे गेट ते वेठो हुउसि 10 बजे खां वठी, दिलशाद 11:30 पौणे 12 बजे आयो। लेट जो थियो त चई त ॿी त मां पास मोकिलियां थो, PTV ते वरी पास ईंदी हुई, पोइ वरी एंट्री थींदी हुई। सो दिलशाद जीअं वियो त नवाब मेहदी साहिबु मुंहिंजो प्रोड्यूसर हूंदो हुयो, त नवाब अॻे लेट जो थियो, नवाब हुनखे दिलशाद कीअं वारो कर ड्रेसिंग कर सीन कयूं। उहो हाणे वटि में दिलशाद खां माना मां ज़हन मां हली वियुसि। त शाम जो 5 बजे ताईं मां PTV जे गेट ते वेठो हुउसि, माना मुंहिंजी एंट्री न पई थिए। मूं चयो यार मां रेडियो पाकिस्तान ते मतिलबु हिकु कलाक जो प्रोग्राम सेंट्रल एयर कंडीशन में वेठा आहियूं ऐं जीअं असांजो मतिलबु फ्रीक्वेंट ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिं बि मौज़ूअ ते दोस्तनि जा ख़त पढ़ूं, नाला वठूं, सिंगर्स जा कलाम ऐं शाइरनि जा शाइरी, हीअ हिते मतिलबु 5 बजे ताईं माना मां गेट ते वेठो ज़लील ऐं ख्वार वेठो थो थियां। TV माना मुंहिंजे कम जी न आहे। सो ईअं ई माना प्राइवेट जेको आहे सो जॾहिं चैनल ते पारस ड्रामे जे लाइ मूंखे कैरेक्टर लिखियो दिलशाद, त हिकिड़ो चकर मां न आयुसि, कराची न आयुसि। पोइ वरी ईद जो मौक़ो थियो त हीअ रऊफ़ ऐं दिलशाद ॿई खैरपुर अची विया, छाकाणि त रऊफ़ बि खैरपुर जो आहे। त गॾिजी वियासीं, यार वॾी ॻाल्हि आहे, किरदारु तुंहिंजे लाइ लिखायो तूं। उन टाइम शायदि मोबाइल सिस्टम कोन हूंदो हो न, PTCL हूंदो, सो बि माना कंहिं वटि हूंदो हुयो। पोइ हिन दफ़े तोखे अचिणो आहे कीअं बि करे, हीअ शेड्यूल आहे, हीअ शेड्यूल आहे। पोइ जो अची वियासीं ऐं उहो कैरेक्टर कयोसीं त पोइ TV लाइन सां लॻी वियासीं। अच्छा, ज़ुल्फ़िकार बुर्जी, तव्हां शादियूं घणी कयूं? शादियूं 2 कया, पर फ़िलहालु हिकिड़ी कया। 2 कया? हा, इरादो हुयो। अच्छा, ऐं हिकिड़ी कयव? बसि हिकिड़ी जो कईसीं न, उन खां पोइ ॿी करण जो माना गुंजाइश न रही। न त तव्हां शोबिस में एॾो नालो कमायो ऐं हर ॿियो टियों माण्हू तव्हांजो फैन आहे। हा, ऐं तव्हांजी फैन फॉलोइंग में छोकिरियूं बि इलाही आहिनि ऐं यकीननि तव्हांजी ज़िंदगीअ में बिफोर मैरिज बि छोकिरियूं आयूं हूंदियूं? हा, उहो ई ॻाल्हि कयमि त बसि हुयो। वरी हिकिड़ी शादी जो थी वई त माशाल्लाह उहा बहितरीनु ऐं ख़ूबसूरत शादी
जेका आहे त अरेंज मैरिज चइजे थी, पर माशाल्लाह मां हिकिड़ो पंहिंजो एक्सपीरियंस, पंहिंजो तजुर्बो ॿुधाईंदुसि त उहा पहिरीं शादी जेका अरेंज जी हुई मुंहिंजी, उहा एॾी ख़ूबसूरत हुई जो ॿी शादी करण जी न को मूं वटि गुंजाइश रही ऐं न वटि मूं वटि ऑप्शन रहियो त मां ॿी शादी कयां। न, पर इहा त तव्हांजी ऑफिशियल शादी न, इहा त तव्हां ऑफिशियल कई न, ऐं ॿीअ जे लाइ तव्हां सोचियो हो त थी सघे थो। हाणे असां में थींदो असां एक्टर्स में इहो थींदो आहे त असांजे लाइ शोबिस जी दुनिया हिकिड़ी ओपन फाइल हूंदी आहे ऐं उन में रंगीनियूं घणियूं हूंदियूं आहिनि, छो त उन में मतिलबु हिकिड़ी क़िस्म जी दिलकशी हूंदी आहे ऐं हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो यानी अहिड़ो छा चवंदा आहिनि त अहिड़ो हिकिड़ो सिलसिलो पैदा थींदो आहे त हर ॿियो टियों माण्हू पाण ॾे मतवजा थींदो आहे ऐं तव्हां ॾे बि बेशुमार अहिड़ी पर्सनैलिटीज़ तव्हांखे पसंदि कंदी हूंदियूं, बिलख़ुसूस फीमेल्स में। त पोइ जॾहिं तव्हांजी शादी थी ऐं शादी खां अॻु में अहिड़ियूं फाइल्स त हूंदियूं न जेके यानी ऑफिशियल न थी सघियूं, अनऑफिशियल ई रहियूं। न, अनऑफिशियल त मतिलबु घणो कुझु नथो चई सघिजे, बाक़ी मूं शोबिज़ में ख़ासि तौर ते पंहिंजो पाण खे कोशिशि कई आहे त पंहिंजो पाण खे सिक्योर रखां, ऐं मां मुंहिंजे ख़्याल में त आई थिंक त काफ़ी हद ताईं मां पाण खे सिक्योर रखियो आहे। न, तव्हां सिक्योर त यकीन रखियो आहे, पर तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी हूंदी आहे कैमरे जी अखि जेका तव्हांखे रिकॉर्ड कंदी आहे सेट ते, हिकिड़ी हूंदी आहे माण्हुनि जी अखि जेका तव्हांजो पीछो पई कंदी आहे। बिल्कुलु। ऐं तव्हां अक्सर जेको जॾहिं तव्हांजो जॾहिं तव्हांजो रिकॉर्डिंग जो पैकअप थींदो त तव्हां फ़ौरन सेट तां जल्दी हलिया वेंदा ऐं तव्हांखां अॻु में उहा पर्सनैलिटी बि अॻु में हली वेंदी ऐं पोइ तव्हां शायदि किथे मिलंदा हूंदो जेको माण्हुनि जी अखि आहे। असल में छा आहे जो इहो थी सघे थो माण्हुनि जी अखि कंहिं हद न थी सघे थो, न मतिलबु दिस इज़ कंफर्म। हा, कंफर्म बि चई सघिजे थो, पर उन में वरी मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो सोचुनि जो डाउट आहे। सोच हर कंहिंजी पंहिंजी आहे, अच्छा, पसंदि पंहिंजी ख़्यालु पंहिंजो। अच्छा, मूंखे ज़ुल्फ़कार जेका ऐं उन मां तव्हांजी ॻाल्हि कयां त उन शूट दौरान वाक़ई ईअं थियो पिए, ॿ टे चकर ईअं थियो त पैकअप खां पोइ जल्दी असां मतिलबु आउट थी पिए वियासीं। पोइ संगत जो इहो ख़्यालु हो त तव्हां जेको आहे सो हिकिड़ो न अक्सर ईअं थींदो आहे, छो त चयो इहो वेंदो आहे त ज़ुल्फ़कार बुर्दी जॾहिं सेट ते ईंदो आहे त जेका ज़ुल्फ़कार खां पहिरियों पर्सनैलिटी ईंदी आहे उहा ॿी हूंदी आहे ऐं उनजो फ़ौरन बाद हूंदो आहे। शायदि हिकिड़ी गाॾी वेंदा हूंदो, पहिरियों तूं वञ पोइ मां वञा, मतिलबु माण्हुनि खे शक थिए। इहो त थींदो रहंदो आहे ऐं तव्हांजी ज़िंदगी एडिट फाइल्स में भरी पई आहे, छो त जेके ॾिसण वारा आहिनि, जेके यानी उहो चवंदा आहिनि न त कहर वारी नज़र रखंदा आहिनि, ॿिए खे न सहंदा आहिनि, उहो जेके नसऊ माण्हू आहिनि न उहो तव्हांखे पिया फॉलो कंदा हुया ऐं फॉलो कंदा आहिनि तव्हांखे फॉलो, छो त तव्हांजी माशाल्लाह पर्सनैलिटी ऐं उन खां अलावा तव्हांजो अंदाज़ ऐं तव्हांजो जेको मेल मिलाप आहे, रख रखा आहे। असल में असलम साहब ॻाल्हि इहा आहे त हूअं बि ऑन द सेट जेको आहे मुंहिंजो ख़ासि तौर ते जेको रवैयो को एक्टर्स या एक्ट्रेसिस सां हूंदो आहे उहो फ्रैंकनेस वारो हूंदो आहे। थी सघे थो त काफ़ी माण्हुनि खे इहे बि शक शुबा ऐं वहम गुमान हुजनि त को हिन विच में को अफेयर आहे, का ॻाल्हि आहे का, ऐं मां नथो सम्झां त जेसि ताईं मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु या ज़ाती तालुक आहे त मां वरी बि चवंदुसि मां पंहिंजे पाण खे सिक्योर रखियो आहे। पोइ तव्हां पाण खे सिक्योर रखियो न, पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी जेका एक्टिंग जो जेको इमेज आहे उहो कमाल आहे। उहो थींदो अक्सर ईअं हुयो त जेका हीरोइन तव्हांखे मिलंदी हुई पोइ बिलफर्ज़ उहा तव्हांजी हीरोइन हुजे या तव्हांजी उन में सीन में तव्हांजी वाइफ ॾेखारी वञे त तव्हां एतिरो उन सां मतिलबु डीपली परफॉर्म कंदा हुयो जो हूअ रियल सम्झंदी हुई। हा, हू रियल सम्झंदी हुई ऐं सीन खां पोइ हू तव्हांखे उहे 3 अखर चई ॾींदी हुई इन घुमान में त जेको आहे सो इन कैमरा जे साम्हूं। मां कोशिशि कंदो आहियां त जेको मुंहिंजो कैरेक्टर या जेको मुंहिंजो सीन आहे जंहिं लेवल जो आऊं उन सां निभाइण जी कोशिशि कंदो आहियां, बाक़ी हाणे केरु केतिरो डीप थो वञे मूंखे। अच्छा, हिकु इहा ॻाल्हि, ॿी इहा ॻाल्हि त जॾहिं तव्हां एतिरो सीरियस थी वेंदा हो, मतिलबु सीरियस अनऑफिशियल सीरियस जेको आहे, यानी तव्हांजे ज़हन में इहो हूंदो आहे यार ठीकु आहे मुंहिंजी फैन बि आहे, मुंहिंजी एक्ट्रेस बि आहे, को आर्टिस्ट आहे, पसंदि करे थी ऐं मां बि जेसि ताईं ॿियो को ख़ूबसूरत माण्हू मूंखे अचे मुंहिंजी ज़िंदगी में तेसि ताईं हिन सां निभाईंदो हलां, त का अहिड़ी नौबत कोन आई का अस्पताल जी, का डॉक्टर जी?
कॾहिं थींदो आहे कॾहिं कॾहिं डॉक्टर जी ज़रूरत पवंदी आहे, हॉस्पिटल जी ज़रूरत कॾहिं बि न, इहो त मतिलबु अहिड़ी इहो त नौबत तव्हां वॾो फाइल खोले छॾियो। न न मां चाहियां थो त इस्पताल त अञा परे जी ॻाल्हि आहे, पर मक़सदु किथे गेट टुगेदर या कप ऑफ ऑन द कप ऑफ टी, इहे बि मुंहिंजे ख़्याल में घटि कंहिं वटि प्रूफ हूंदा। अच्छा, मुंहिंजे ख़्याल में मतिलबु तव्हां जेको कमु कंदा हुयो उहो तव्हांजे पाछे खे बि ख़बर न हूंदी। न कंदो त मां कोन हुउसि, बसि मां त अहिड़ो थी वेंदो आहे, आहियां। माण्हू कंदो न आहे, का बि शइ थी वेंदी आहे। मूंखां बेशुमार शयूं अहिड़ियूं थियूं आहिनि जेके मां ऑन कयां थो त तव्हां बि उन ई लेवल जा माण्हू आहियो। मां बि इन शइ खे डिसऑन कोन थो कयां, मां ऑन थो कयां। त मां अहिड़ो कुझु कोन कयो आहे जंहिंजे लाइ मूंखे मतिलबु कॉन्शियस रहणु घुरिजे या ख़ौफ़ज़दा रहणु घुरिजे, या मतिलबु इन टेंशन में हुजां त यार हीअ जेकॾहिं ॻाल्हि ओपन थी वई त मुंहिंजो त सॼो सत्यानाश थी वेंदो। अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि न थी। न, ज़िंदगी में करे को अहिड़ो मौक़ो आयो शादी खां पोइ जी ॻाल्हि आहे त तव्हां सफ़ा मजबूर थी विया हुजो इमोशनली। हिकिड़ो हूंदो आहे न माण्हू दिलि जे हथ में मजबूर थी वेंदो आहे, ऐं तव्हां शादी खां अॻु में अक्सर दिलि जे हथ मजबूर थिया हुयो। शादी खां पोइ वरी तव्हां पाण खे थोरो संभाले वरितो, पर शादी खां पोइ वरी हिकिड़ो नओं पीरियड शुरू थींदो आहे पंहिंजी हिकिड़ी डोमेस्टिक लाइफ जो, ऐं उन सां गॾो गॾु तव्हांजी शोबिस जी दुनिया बि हलंदी रही, ऐं ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत माण्हू तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांजे ड्रामनि जी ज़िंदगीअ में ईंदा रहिया। त उते का मजबूरी थी त यार काश जेकॾहिं ही मुंहिंजे जीवन जो साथी हुजे। न, अहिड़ी त का ॻाल्हि कोन थी। बसि हिकिड़ो उनखे मां जस्ट लाइक इंसिडेंट चवां या तव्हां चवाणी त दिलि जे हथां मजबूर चवां। सो हिकिड़ी फैन हूंदी हुई मुंहिंजी, उन सां राब्तो हूंदो हुयो। उहो कुझु वक़्तु वरी अहिड़ो आयो जो मतिलबु मां हिकिड़ो सोचे वेठुसि त हाणे इन सां शादी कजे। पोइ वरी मूंखे 27 मूंखे क्लिक कयो। हिकिड़ी त छह ई हूंदी आहे। हा, तव्हां वटि 27 आहे। 27 क्लिक कयो त अगरि इहो स्टेप मां खणां थो त मुंहिंजी जेकी पहिरीं घरवारी आहे या जेकी पोइ लाइफ आहे उन ते केतिरा जेके इफेक्ट्स पवंदा, असर पवंदा। पोइ हिकिड़े दफ़े राति जो मां पंहिंजी घरवारी खे फ़ोन कयो, इहे ॻाल्हियूं कंदे 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 मां चयोमांसि त हाणे मूंखे बचाइण तुंहिंजे हथ में आहे। त मुंहिंजी घरवारी परेशान थी वई, अहिड़ो कुझु छा थियो आहे? मूंखे चई छा थियो आहे? मां चयो अहिड़ो कुझु थियो कुझु कोन्हे को, पर मां तोखे इंटीमेट कयां थो त हाणे बचाइण तुंहिंजे हथ में आहे। चई तूं कॾहिं थो मोटी शूट तां? मां चयो मां सुभाणे न ॿिए ॾींहुं मोटंदुसि। चई त 2 ॾींहं तूं पाण खे संभाले रख, 3 ॾींहं अच मां तो कवर करे वठंदुसि। ऐं पोइ वरी मां 3 ॾींहं जॾहिं घर आयुसि त पोइ राति जो वेही कचहरी कईसीं। पोइ मूं हुनखे ओपन ॻाल्हि कई त हीअ सिचुएशन आहे। मूंखे चई त तूं मुंहिंजे तरफ़ां मतिलबु आज़ादी, मुंहिंजे तरफ़ां तोखे कंहिं क़िस्म जी रंड रूप कोन्हे का, छाकाणि मूंखे ख़बर आहे त तूं शोबिस जो माण्हू आहे ऐं तो वटि इहा न पर इन जहिड़ियूं खोड़ हूंदियूं। सो मां कंहिं क़िस्म जो माना दिलि में को खोट या का ॻाल्हि न आहे, मुंहिंजे तरफ़ां तूं ओपन आज़ादी। तूं मूं सोचियो यार हेॾी बहितरीन क़िस्म जी माई, एतिरी बहितरीन क़िस्म जी घरवारी जेका वास्ट दिलि रखे थी, जेको ब्रॉड माइंड रखे थी, उन ते आख़िर मां पहाड़ छो विहारियां? उहे ख़ुशियूं जेके मतिलबु हा मां चवां थो त हुन सां ॿिए सां शेयर कयां, उहो हिन सां छो न शेयर कयां? मतिलबु तव्हां जी हमेशह इहा कोशिशि रही आहे, तव्हां हमेशह जेको कमु कंदा आहियो त बेल बिफोर अरेस्ट। हा, यानी पहिरियों तव्हां बेल कराईंदा आहियो। इहा तव्हांजी वॾी ख़ूबी आहे। यानी ॾिसो तव्हां कहिड़े ख़ूबसूरत नमूने सां उहो एतमाद बहाल कयो ऐं पोइ तव्हांखे इजाज़त मिली वई त जेको करिणो अथई कंदो रह, आख़िर तोखे अचिणो मां वटि ई आहे। ऐं इहो वॾो हिकिड़ो थी सघे थो त उन टाइम मुंहिंजे लाइ हिकिड़ो बहितरीनु क़दम हो, ऐं अॼोके हिन वक़्त जे लाइ उहो क़दम मुंहिंजी लाइफ जे लाइ मथां को अहिड़ो हुजे आहे जेको पोइ मूंखे पछताइणो पए, पर मां उतां मतिलबु इन क़िस्म जे इन क़दम खां बचाए वरितो मुंहिंजे। अच्छा, ज़ुल्फ़िकार बुर्जी तव्हां बेशुमार कैरेक्टर्स कया, बेशुमार सीनियर्स सां बि कमु कयो, जूनियर सां बि कमु कयो, पर मोस्टली जेको असां ॾिठो आहे तव्हां ज़्यादातर पंहिंजे जूनियर डायरेक्टरनि सां कमु कयो। यानी तव्हां जंहिं पीक ते आहियो हींअर, तव्हांजी जेका पंहिंजी पर्सनैलिटी, पंहिंजे एक्टिंग जो जेको तव्हांजो इमेज आहे उहो इलाही मथे आहे, पर उन जे बावजूदि तव्हां हमेशह उन्हनि
ड्रामा डायरेक्टर्स वटि कमु कयो जेके तव्हांजो जेको एक्सपीरियंस आहे सिर्फ़ु ओसि ताईं हुया, यानी तव्हांजी एज एक्सपीरियंस मिलायूं त इलाही मथे थी वेंदो, पर तव्हां उन्हनि सां कमु कयो जेके सिर्फ़ु तव्हांजे एक्सपीरियंस ताईं बि अञा कोन पहुता हूंदा, पर तव्हां उन्हनि वटि एज़ एक्टर कमु कयो। त छा फील कंदा आहियो जॾहिं तव्हां पंहिंजी जूनियर डायरेक्टर वटि कमु कंदा आहियो जंहिंखे फ्रेम जी एतिरी ख़बर न हुजे ऐं उहो तव्हांखे जेको फ्रेम ॾिए ऐं तव्हां अंदरि में ईअं वट खाईंदा हुजो त यार कहिड़ो ग़लति फ्रेम थो वठे, पर तव्हां चई न सघंदो त किथे माइंड न करे। असल में असम साहब मुंहिंजी शुरू खां वठी रही आहे त मां कोशिशि कंदो आहियां सीनियर हुजे या जूनियर हुजे, सीनियर खां त मां सिखंदो ई आहियां, उहो डायरेक्टर हुजे या एक्टर हुजे या असांजो राइटर हुजे, जूनियर्स खां बि मां सिखंदो आहियां ऐं ॿियो इन हिसाब सां बि मां जूनियर सां कोऑपरेट थी करे कमु कंदो आहियां त माना मुंहिंजे हुजण सां माना हिन खे थोरो भरजलाव मिले, हिन जे कम में थोरी का शाइस्तगी अचे। तव्हां चवानी त वट खाईंदा आहियूं, मतिलबु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हाणे मां नंढो मिसाल ॾियां त डायरेक्टर सां मां कमु पियो कयो, सो डायलॉग चवंदे चवंदे मां थोरो ईअं पास चवंदा आहियूं असां, थोरो माना जेको आहे ज़ाल करे चवंदो यार जेकॾहिं मां ईअं कयां त ईअं थी पवे, हा हाणे त की जेको पाद ॾिनमि डायरेक्टर जे सर न ॿीहर थींदो, मां ॾिठो की सर तव्हां डायलॉग बि सुनी बाबा मां वेरिएटिव थियण जी कोशिशि पई कई, डायलॉग खे जेको आहे थोरो वैराइटी पई ॾियणु चाही, तूं तो चवीं त मूंखे डायलॉग विसरी वियो, डायलॉग विसरिया त पोइ मां मक़ाम में पूरो कीअं कयां। हाणे मतिलबु असांजी डायरेक्टर्स जो एतिरो माइंड आहे, उनजे बावजूद बि माना चवंदा आहियूं त यार असां जेकॾहिं उन्हनि सां कमु कयूं था त थी सघे थो इन्हनि जी डायरेक्शन में अॻिते हली इन्हनि जे लाइ को सुठी राह निकिरी पए ऐं कंहिं सुठी लाइन। ओके, इहो जेको तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू आहे डायरेक्टर पॉइंट ऑफ व्यू, इन ते पोइ डिस्कस कयूं था। असां वटि हिकिड़ो ब्रेक वठणु लाज़मी हूंदो आहे, छो त ज़िंदगी में जेसिताईं ब्रेक नथो अचे तेसीं ताईं लाइफ अॻिते नथी वधे। बिल्कुलु। सो दोस्तो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी वापसि मोटंदासीं ऐं असांजो जेको बादशाह आहे असांजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शातिरनि जो ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब, उन सां वधीक कचहरी कंदासीं। वेलकम बैक। तव्हांखे ॿीहर असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में भली कार चऊं था। तव्हांखे ख़बर आहे असां सां गॾु कचहरी हले पई ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब, ॾाढो दिलचस्प माण्हू आहे ऐं मां ज़ाती तौर ते हुनजो फैन आहियां। मां कंहिं माण्हू जो फैन हूंदो आहियां, उन्हनि में हीउ ख़ूबसूरत माण्हू बि शामिल आहे। ज़ुल्फ़िकार, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो तव्हां सां मां हीअं हमकलाम आहियां ऐं हमेशह मां इहो ख़्वाबु ई ॾिठो हुयो त कॾहिं पाण कचहरी कंदासीं। ड्रामनि में त कमु कोन कयोसीं, उहा हसरत दिलि में आहे। मूंखे एतिरो ॿुधायो त तव्हां डिफरेंट रोल कया आहिनि, पर जॾहिं रोमेंटिक रोल तव्हांखे ॾिनो वियो आहे, अवल त तव्हांखे रोमेंटिक रोल तमामु घटि मिलिया आहिनि जेके मूंखे यादि थो अचे, ऐं अमूमन तव्हां जेके रोल कया आहिनि उहे ॾाढा लाउड रोल हूंदा आहिनि, या वॾेरो हूंदो आहे, या को किडनैपर हूंदो आहे, या को टेररिस्ट हूंदो आहे, या अहिड़े क़िस्म जा रोल। के ग़रीब हारी नारीअ वारो रोल तव्हांखे कोन मिलियो बि हूंदो, पर एक्चुअली जेका तव्हांजी जेका पर्सनैलिटी, तव्हांजो जेको रोब, आवाज़ जो दबदबो, हाणे इन सिचुएशन में जेकॾहिं को रोमेंटिक तव्हांखे को डायलॉग मिली थो वञे कंहिं छोकिरी खे आई लव यू चवण जो, त ज़ुल्फ़िकार बुर्दी जी हैसियत जेका आहे इलाही वॾी आहे ऐं हुनजो कदबुत ऐं हुनजो अंदाज़, त उहो तव्हां कहिड़े अंदाज़ में उन छोकिरी खे चवंदो, छो त इहो ॾाढो हिकिड़ो ॾुखियो अमल हूंदो आहे। हाणे हिकिड़ो तकरार में शुरूआती एपिसोड्स में मुंहिंजो ज़रीना बेगम सां हिकिड़ो रोमेंटिक सीन थियो हुयो, उहो ॾाढो भलो लिखियलु हो ऐं मूं कोशिशि कई त हुनखे भलो कयां। का हिकु ॿ लाइन तव्हांखे यादि हुजे? डायलॉग ज़हन त कोन था अचनि, बाक़ी मां तव्हांखे ॿ लाइन ॾाढा फर्स्ट क्लास मां तव्हांखे ॿ लाइन ई थो ॿुधायां, उहे उन ई पिथास में ॻाल्हायो। हिन दुनिया में कई माण्हू हूंदा जेके तोसां प्यारु कंदा हूंदा, उन्हनि में हिकिड़ो मां बि आहियां, ऐं जेॾी तूं इहो सम्झी त न दुनिया में तोसां कोई बि प्यारु नथो करे त तूं सम्झी वठि जंहिं मां हिन दुनिया में न आहियां। हाणे इन खे उन रोमेंटिक अंदाज़ में चओ, छो त तव्हां उहे एक्टर आहियो
जे वटि इलाही वैराइटीज़ दुनिया में दुनिया में के ई माण्हू हूंदा जेके तव्हां सां प्यार कंदा हूंदा, उन्हनि में हिकिड़ो मां बि आहियां। हेसि ताईं चओ ऐं उन अंदाज़ में चओ, सम्झो त मां जेको आहे तव्हां ॾी हीरोइन वेठी आहियां। दुनिया में तव्हां सां कई माण्हू प्यार कंदा, ईअं सम्झो त उन्हनि मां माण्हू हिकिड़ो ई माशाअल्लाह। ऐं इहो तव्हां हमेशह चवंदा रहंदा आहियो। थींदो आहे ईअं कॾहिं कॾहिं उहो शुरूआती ॾींहंनि में, हाणे त साईं उमिरि चढ़ी आई आहे, उमिरि चढ़ी वई आहे न साईं, उहो शौक़ु त न आहे न, शौक़ु त इंसान जो उनजी क़बर में वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, बेशुमार कैरेक्टर्स कया तव्हां, को अहिड़ो कैरेक्टर जेको तव्हांखे अञा यादि हुजे त यार वाह जो रोल आहे, मूंखे कॾहिं बि न विसरंदो? हा, कैरेक्टर ॾाढा भला। हिकिड़ो कैरेक्टर हाणे स्टेज ते मूं कयो हुयो, उहो रिसेंटली पंहिंजो असांजे खैप्रो आर्ट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म ते थियो। उनमें असांजो अब्बास गुल ओढाणे जो स्क्रिप्ट कयो। उनजो ॾाढो डायलॉग भलो हुयो। मुंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर सूफ़ीज़म टाइप कैरेक्टर हूंदो आहे। उनमें हिकिड़ी माउ खे ॿ पुट जेके आहिनि उहे पिनाईंदा आहिनि। उहा माउ अपाहिज हूंदी आहे उन्हनि जी, उहे पैसनि ते विढ़ंदा आहिनि। हिकिड़ो नशई हूंदो आहे ऐं हिकिड़ो जुआरी हूंदो आहे। आख़िर में जेको नशई आहे उहो जुआरी खे माना ज़हर ॾींदो आहे, ऐं उहो ज़हर माना उहो जुआरी मरी वेंदो आहे, उनजी माउ मरी वेंदी आहे। उहो जेको डायलॉग हूंदो आहे माना जेको सूफ़ी कैरेक्टर जेको मुंहिंजो आहे, उहो उनखे माना चवंदो आहे, उथ वज़ीर, पथर न थी, इंसान थी। हीअ जेका तुंहिंजी माउ, तुंहिंजी कुल काइनात हुई, तुंहिंजे लाइ माउ न हुई, पर हिकु सोनी छिरकी। पाए बि माउ, निपाए बि माउ, अहंज सहंज ॾुख नोलावा, दर्दनि जो सैलाब सहे बि माउ, पाण बुख ते रही करे बच्चा पाले बि माउ, ऐं आख़िर में मरे बि माउ। उथ उथ वज़ीर, खण हिन जो जनाज़ो ऐं वञी कंहिं चौंक ते पिन, छाकाणि त असांजो मुआशिरो मुर्दनि खे वॾी अहमियत ॾींदो आहे ऐं जनाज़नि खे ख़ैरात में जजी मिलंदी आहे। उथ उथ, खण हिन सोनी झिरकीअ जो जनाज़ो ऐं कंहिं चौंक ते वञी पिन। ॾाढो माशाअल्लाह, इहो किरदारु तव्हां कयो। अच्छा, को अहिड़ो किरदारु जेको तव्हांखे करण जी अञा तमन्ना हुजे, ख़्वाहिश हुजे? कैरेक्टर त सर इलाही आहे न, बाक़ी हाणे आर्टिस्ट जी त पंहिंजी पसंदि आहे, पोइ वरी डायरेक्टर जी हिकिड़ी पंहिंजी पसंदि आहे। इलाही कैरेक्टर आहिनि, हिकिड़ो कैरेक्टर कोन्हे। अच्छा, ज़ुल्फ़कार, तव्हांखे हिकिड़ो सीरियल यादि आहे PTV जो आईनो, जंहिंमें मां सोजरे जो रोल कयो। उन में हिकिड़ो डायलॉग आहे त ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी प्यार आहे, ॾाढी ज़ालिम अथई। जेकॾहिं इहो ज़ुल्फ़कार बुर्दी खे ॾिनो वञे त इहो कीअं ॻाल्हाईंदो? ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी प्यार आहे, ॾाढी ज़ालिम अथई। ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी प्यार आहे, ॾाढी ज़ालिम आहे। ओके, ज़बरदस्त। तव्हांजी ज़िंदगी त हूअं ई हसीन आहे, जंहिं हुस्न जी चार दीवारी में तव्हां रहो था, उते बेशुमार तव्हांजे लाइ अहिड़ा मवाक़िया ईंदा रहिया आहिनि जो हमेशह तव्हां पाण खे ख़ुशि नसीब सम्झी हो। मूंखे इहो ॿुधायो त अक्सर असां आर्टिस्टनि वटि हिकिड़ा अनवांटेड फ़ोन कॉल्स ईंदा आहिनि। पोइ के माण्हू बेवकूफ़ बणाईंदा आहिनि, के रियल हूंदा आहिनि। त तव्हां वटि बि को अहिड़ो को फ़ोन कॉल आयो कंहिं छोकिरी जो या कंहिं ख़ातून जो? इलाही फ़ोन ईंदा आहिनि। शुरू में त जॾहिं नओं मोबाइल खुलियो त छोकिरा बि लेडीज़ आवाज़ में ॻाल्हाईंदा, ख़बर कान पवंदी लेडीज़ थी ॻाल्हाए या छोकिरा। कॾहिं अहिड़ो को लम्हो आहे त कंहिं चयो त हा अचु मां वेठी आहियां, तव्हां गाड़ी खणी हुते पहुची विया? न न न न, अहिड़ी ॻाल्हि कोन थी कॾहिं बि। बल्कि मां गेस करे वेंदुसि छोकिरो थो ॻाल्हाए, पोइ उन्हनि खे ई मां खटो कंदुसि त तूं पुटु छोकिरी न आहे, छोकिरो होशियारी वठि। ऐं तव्हां ख़्वाहिश रखी त अहिड़ी का कॉल अचे? न बुढ साहिब, अहिड़ी कोन रही ख़्वाहिशूं वरी मां घटि रखंदो आहियां। मतिलबु मां जीअं ज़िंदगी हले थी, मतिलबु उन पहिरां में माना चवंदा आहिनि न, जहिड़ो वाह घुले ओड़ी वाट वठिजे, पर ईअं बि न आहे। भई इहो आहे त हिकिड़ी हलंदड़ ज़िंदगी खे कॾहिं बि पंहिंजी मंशा मुताबिक़ हलाइण जी कोशिशि न आहियां कंदो। हिकिड़ो ट्रैक हले थो पियो, जेकॾहिं हुन में असलम भुट्टे जी ख़्वाहिश शामिल आहे त हीअं ट्रैक हले,
मां उन सां ई गॾु हलंदुसि, ईअं कोन उन ते हलंदे मां पंहिंजो नुक़सानु करे विया या उन जे हलंदे फ्यूचर जो नुक़सानु थिए, ईअं बि कोन्हे को। अच्छा, तव्हां ज़ुल्फ़कार बुर्दी जेके बि रोल्स कया आहिनि तक़रीबन शलवार कमीज़ वारा, वेस्केट मथां शाल, या वरी गोॾ ऐं अजरक कुल्हे ते अहिड़े क़िस्म जा, त तव्हांखे कंहिं डायरेक्टर्स इन कल्चरल रोल खां अलावा को अहिड़ो सुटेड बुटेड रोल शुरू में सन टीवी ते हिकिड़ो सीरियल थियो हुयो, उनमें मूंखे बाक़ाइदो कासो फुल सूट पातल हुयो ऐं उहो मूं जेको निभायो तक़रीबन 6-7 किस्त ते हुयो। ऐं उन खां पोइ मुंहिंजो हिकिड़ो ॿिए हिकिड़े प्राइवेट चैनल ते लॉन्ग प्ले हुयो, उन में मूंखे हिकिड़े सेठ जो कैरेक्टर हुयो, कारखानादार जो कैरेक्टर हो, उन में बि मूंखे माना बाक़ाइदा पैंट शर्ट हे हो ॿियो थियो। पोइ वरी हिन कैरेक्टर्स में जो अची वियासीं त पोइ ॿिया कैरेक्टर डायरेक्टर न ॾियणु शुरू कया। यानी तव्हां जेके इहे इन टाइप जा रोल्स कया, तव्हां इन्हनि रोल्स मां हाणे मुतमिन आहियो त मां बसि हिते ई बहितर आहियां? न ईअं मुतमिन त न आहियूं, ईअं न आहे। इहा हिकिड़ी सिंधी में चवंदा हिकिड़ी असांजी फनी सर्वाइवल मजबूरी आहे, अदरवाइज़ कैरेक्टर डिफरेंट करण जी कोशिशि कंदा आहियूं, चवंदा आहियूं त यार कुझु चेंज मिले, कुझु चेंज मिले। हाणे हिकिड़ो सिनारियो अहिड़ो ठही वियो आहे जो फिज़िकली मां वॾेरो ई अलाए छो थो चङो लॻा त उन करे, या वरी को फिज़िक मुंहिंजी अहिड़ी ठहियलु आहे जो वॾेरे खां सवाइ को ॿियो कैरेक्टर, हालांकि मुंहिंजी त ॾाढी ख़्वाहिश हूंदी त डिफरेंट कैरेक्टर कजे। ऐं उहो कैरेक्टर कया बि आहिनि। अच्छा, तव्हां जो जेको डेल रोल आहे, तव्हांजो अंदाज़ जेको आहे इहो थोरो वॾेर को अंदाज़ आहे। बेसिकली तव्हां वॾेरा बि आहियो, तव्हांजे अंदरि वॾेरा कोन जेको बि आहे, पर तव्हांजे अंदरि में बि हिकिड़ो ख़ूबसूरत रोमेंटिक माण्हू वेठल आहे, उहो केतिरे क़दुरु जेको आहे ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कंदो आहे? कंदा आहियूं, हल्कियूं फुल्कियूं मस्तियूं कंदा आहियूं। मतिलबु तव्हां ॿिए जी ज़िंदगी तबाह कयो, पर तव्हांजे लाइ उहा मस्ती आहे। ओके, ज़बरदस्त। ऐं तव्हां इहे मस्तियूं जाम कयूं ऐं तक़रीबन कैमरा जी जॻह 3 अखा उन में रिकॉर्ड थींदी रहियूं आहिनि। सो असांजो हिकिड़ो ख़ूबसूरत सेगमेंट आहे, उहो आहे एक्टिंग जो। सो उन में ईअं थींदो आहे त असां हमेशह जॾहिं बि एक्टिंग कंदा आहियूं त ड्रामे जी सेट ते कंदा आहियूं ऐं कैमराऊं लॻल हूंदियूं आहिनि, हर शइ उन में। पर असांजे हिन शतरंज जे सेट ते बि एक्टिंग थींदी आहे, सो उन में बि थोरो असां परफॉर्म कंदासीं। उन में बि हिकिड़ो वॾेरो आहे, कमदार आहे। सो दोस्तो, तव्हांखे त ख़बर आहे त एक्टिंग जो बादशाह ज़ुल्फ़कार बुर्दी साहब वेठो आहे असां सां गॾु। सो हलूं था पंहिंजे उन ख़ूबसूरत सेगमेंट आहे जेके एक्टिंग चवंदा आहिनि। हा कमदार, ॾे ख़बर, राज कीअं पियो हले बाबा? बाबा साईं, सॼी तर ते तव्हांजो दाबो आहे। ईअं सम्झो त तव्हांजे इजाज़त खां सवाइ पखी बि पर नथो वणी सघे। इहो ॿुधो, वाकई इहो सच आहे या रुॻो चाणो पियो ॾे मूंखे? सरकार, अॻु में कॾहिं ग़लति ॻाल्हि कई अथमि? बाबा तव्हांजी साराह जा त दोल पिया था वॼनि, दोल। माना त पाण इलेक्शन खटो ई खटो। बाबा, ॿियो कंहिं में ताक़त आहे जो तव्हांजे साम्हूं फार्म भराए? मुंहिंजो त ख़्यालु आहे हिन दफ़े तव्हां बिना मुक़ाबले कामयाब थींदव। कमदार, इन कीअं थींदो बाबा? असां त माण्हुनि जा कम ई कोन कया आहिनि, न कि तरक़ियाती कम असां ॻोठ में कराया आहिनि। माण्हू असांखे वोट कीअं ॾींदा बाबा? बाबा साईं, इहो ॿुधो कोन अथव, नाम ई काफ़ी है। तव्हांजो नालो ई काफ़ी आहे बाबा, कमनि खे केरु थो ॾिसे? अच्छा, पर बाबा इहो चवनि था त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, माण्हुनि खे हथ में मोबाइल आहे ऐं हर शइ उहो ॾिसनि था ऐं सम्झनि था, पोइ असांखे काॾो बाबा? बाबा साईं, मोबाइल बि टको पैसो। मञूं था त जेकी सोशल मीडिया आहे माण्हुनि खे सुजाॻ कयो अथनि, पर बाबा साईं पेट त साॻियो आहे न, पेट त साॻियो आहे न। ॻाल्हि त तूं सही पियो करे, पर मूंखे सम्झ में कोन आयो। बाबा साईं, इहा मोबाइल, इहा सोशल मीडिया माण्हुनि जो पेट भरींदी? बाबा, पैसो ॿुधो कोन अथव त पैसा फैंक तमाशा वेख। पाण वोट वठंदासूं
पैसे ते। यार भलो माण्हू आहे, तूं वटि तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, सुठा सुठा आइडियाज़ आहिनि, पर हाणे मूंखे इहो ॿुधाए त पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी जेका लिस्ट आहे उहा त ठाहे, जेको ग़रीब गुरबो आहे या जेको मरी वियो आहे, त पोइ उन्हनि खे असां पैसो बि ॾियूं ऐं उन्हनि खे असां ॿियो बि घणो कुझु ॾियूं त जीअं असां उन्हनि खां वोट वठी सघूं। अहिड़ी का लिस्ट ठाहे बाबा। इहो नेकीअ जो कमु बाबा मूं अॻु ई करे छॾियो आहे, आख़िर कमदार कंहिंजो आहियां। तव्हां रुॻो सिर्फ़ु टाइम ॿुधायो, ॾींहुं ॾियो त कॾहिं ताज़ियत ते हलणो आहे ऐं उन्हनि खे पैसा ॾियणा आहिनि। बाबा सुभाणे खां शुरू कर, देरि कहिड़ी आहे? बसि बाबा त पोइ कमु तयारु आहे, सुभाणे खां वठी था स्टार्ट कयूं। भले माण्हू आहे, इलेक्शन कटंदासीं इंशाल्लाह। दोस्तो, तव्हां ॾिठो त असां रियल एक्टिंग कईसीं, हिन में का बनावट कान आई ऐं ड्रामे जी एक्टिंग अलॻि हूंदी आहे जेका थींदी आहे, पर असांजी शतरंज में ईअं ई एक्टिंग हलंदी आहे। ऐं असम साहिबु सदाईं मां वॾेरो थींदो आहे, अॼु वॾेरो तव्हांखे कयूं, कमदार मां थियुसि। वेलकम बैक। तव्हां ॾिठो त एक्टिंग जो बादशाह ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब वाकई बादशाह आहे, छो त बेसिकली जंहिं फील्ड मां ही निकितो आहे ऐं उहा एक्टिंग जी हिकिड़ी बादशाही आहे ऐं उन बादशाही जे तख़्त ते हींअर बि वेठो आहे, राज करे पियो ऐं ॾाढो सुठो परफॉर्म कयईं। मां पाण परेशान थी वियुसि। सो दोस्तो, ऐं हाणे असां पंहिंजे उन ख़ूबसूरत सेगमेंट ॾांहुं हलूं था जंहिंखे असां रैपिड फायर चवंदा आहियूं। ज़ुल्फ़िकार बुर्दी साहिबु, असां वटि हिकिड़ो सेगमेंट आहे, ॾाढो प्यारो सेगमेंट आहे ऐं उहो आहे असांजो रैपिड फायर। रैपिड फायर असां उनखे चवंदा आहियूं त असां कुझु नाला खणंदासीं ऐं उन्हनि नालनि जो फौरन इमेज तव्हांजे ज़हन में छा थो अचे, फौरी तव्हां ॿुधाईंदव कंहिं बि शख़्सियत जो नालो। ठीकु आहे, तयारु आहियो? ठीकु आहे। मामा लालू, सुठो मशकूरो। असद कुरैशी, असद कुरैशी पंहिंजे वक़्त जो नाले कमाइण वारो एक्टर। हाजन टीवड़ो, सुठो दोस्त बि आहे, सुठो एक्टर बि आहे। नसरीन नाज़, मुंहिंजे लाइ त शफ़ीक़ी रही आहे। निसार शाह, निसार शाह तमामु सुठो दोस्त आहे ऐं तमामु सुठो एक्टर आहे ऐं बाक़ी हाणे हुनजो हिकिड़ो पंहिंजो फ्लो आहे, उनखे मां चैलेंज नथो करे सघां ऐं मुंहिंजो हुन सां इख़्तिलाफ़ रहियो आहे त वन टोनर आहे। राजा मेमन साहब, राजा मेमन जोली दोस्त। अब्दुल्ला मला, अब्दुल्ला सां मुंहिंजी घणी कोन रही आहे जो मां हुनखे कमेंट करे सघां। शबाना सोलंगी, शबाना सोलंगी नवाब खान जी सुठी घरवारी। ओके। आसिफ ज़रदारी साहब, मूंखे कोन वणंदो आहे। करीना कपूर, कॾहिं त मुंहिंजे ख़्वाबनि जी हीरोइन हुई। अयूब खोसो, लेंजेंड एक्टर। ख़ूबसूरत, माशाल्लाह। तव्हां कुझु शयुनि जी तव्हां सही अकासी कई, उन्हनि जो सही इमेज ॿुधायो। के वरी शयूं अहिड़ियूं जेके तव्हां रुमाल में विड़े वियो, सो उन ते बि ॻाल्हाईंदासीं। असां वटि इन ई रैपिड फायर में हिकिड़ो ॿियो सेशन आहे त असां तव्हांखे को बि हिकिड़ो अखर ॿुधाईंदासीं, को बि हिकिड़ो वर्ड ॿुधाईंदासीं, तव्हांखे उहो पंहिंजे जुमिले में इस्तेमालु करिणो आहे। रत जा रिश्ता, जे नफ़रतूं पंहिंजा पर न पखिड़े वञनि हा, इहे रत जा रिश्ता हमेशह जे लाइ क़ाइमु हुजनि। मोहबत, मोहबत हिकु अनमोल तोहफ़ो आहे जंहिंखे संभालणु ऐं उनखे इज़त ॾियणु कंहिं कंहिंजो कमु आहे ऐं उन में तव्हां कामयाबु रहियो। ओके। इश्क, इश्क लाज़वाल शइ आहे। विछोड़ो, कर्ब आहे हिकिड़ो। खुलियल आसमान, ख़्वाहिश रही आहे त इंसान
खुलियल आसमान हुजे ऐं इंसानु आज़ादु हुजे, हुन खुलियल आसमान में हिकु पखी जियां उॾंदो रहे। ऊंदाई, ख़ौफ़ थींदो आहे। बादशाह, बादशाह ख़्यालनि जो हुजे, ख्वाब, ख़्वाब आहे ऐं हुनजो हक़ीक़त सां परे परे ताईं तालुक़ु न हूंदो आहे। धोखेबाज़, न हुजनि त बहितर आहे। अखियूं से आलियूं, कई सबब आहिनि पर दर्दबंद जूं अखियूं हमेशह आलियूं ई रहंदियूं आहिनि। तव्हां हमेशह ॿियनि जूं आलियूं अखियूं ई करे ॾिठियूं आहिनि। ॾिसी न सघंदा आहियूं। ख़ूबसूरत असांजो जेको ही ख़ूबसूरत सेगमेंट हुयो रैपिड फायर जो, इहो ख़तमु थियो ऐं उन खां पोइ असांजो हिकिड़ो ॿियो जेको असांजो मेन आख़िरी जेको सेगमेंट आहे उहो ॾाढो पेनफुल आहे। अक्सर जॾहिं बि असां उन सेगमेंट ॾांहुं हलंदा आहियूं त या त आर्टिस्ट सां विड़ी पवंदो आहे या कावड़जी हलियो वेंदो आहे, जॾहिं त ईअं न थियणु खपे। छो त हीअ सेगमेंट आहे एलिगेशन्स जो, यानी इल्ज़ाम हूंदा आहिनि। उहे इल्ज़ाम मुंहिंजा न हूंदा आहिनि, न मुंहिंजे प्रोग्राम डायरेक्टर जा हूंदा आहिनि, न मुंहिंजे प्रोग्राम मैनेजर जा हूंदा आहिनि। हीअ इल्ज़ाम हूंदा आहिनि एक्टर्स जा, तव्हांजा जेके साथी आहिनि। हीअ इल्ज़ाम हूंदा आहिनि एक्ट्रेसिस जा, जेके तव्हांजी साथी अदाकाराऊं आहिनि। हीअ इल्ज़ाम हूंदा आहिनि डायरेक्टरनि जा, जिन वटि तव्हां कमु कयो। ऐं हीअ इल्ज़ाम हूंदा आहिनि उन्हनि माण्हुनि जा जंहिं वटि उहा टीं अखि हूंदी आहे ऐं उहा पिया ॾिसंदा आहिनि ऐं वॉच कंदा आहिनि त हीअ माण्हू छा छा करे थो पियो। सो तव्हां तयारु आहियो उन पेनफुल? बिल्कुलु सर, बिल्कुलु असीं तयारु आहियूं। ओके, लेकिन उन माहौल थोरो डिफरेंट माहौल थी वेंदो आहे ऐं थोरो अजीब क़िस्म जी फीलिंग थींदियूं आहिनि। इन खां अॻु में हलण जे लाइ मां तुंहिंजो थोरो मूड सही कजे। तव्हां ॻाईंदा ॾाढा सुठा आहियो कि ॿ लाइनियूं खे ॻाए थोरो माहौल ठाहे पोइ असां हुन हलूं सेगमेंट ॾांहुं। आवाज़ त एॾो मुंहिंजो ख़ासि को सुठो कोन्हे जेको तव्हां उन्हनि खे ॿुधाईंदा हो कंहिं ज़माने में। बुखारी जूं आहिनि ॿ लाइनूं। हिकु मौत मुए जो भउ सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा। हिकु मौत मुए जो भउ सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा। तो मन थो थिए ढो सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा। हिकु मौत मुए जो भउ सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा। हिकु उमिरि में जानी छा जीअंदुसि, कमुकार कंदुसि या प्यार कंदुसि। मूंखे उमिरियूं हुजनि हा 100 सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा। ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा। हिकु मौत मुए जो भउ सुहिणा, ॿियो तो मन थो थिए। माशाअल्लाह, माशाअल्लाह, ख़ूबसूरत। इहो सिर्फ़ु मां इन लाइ कंदो आहियां त छो त वरी जॾहिं इल्ज़ाम लॻंदा आहिनि त मूड ख़राबु थी वेंदो आहे। ज़ुल्फ़िकार बुर्दीअ ते हिकिड़ो इल्ज़ाम आहे जेको अक्सर डायरेक्टर हणंदा आहिनि, छो त उन्हनि जो कमु डिस्टर्ब थींदो आहे न। उहे चवंदा आहिनि त यार मुंहिंजो एक्टर जेको हर वक़्तु तयारु हुजे, मां सॾु कयां त तयारु हुजे। ऐं मां उन्हनि खे चवां त भई हाणे राति जो 11 बजे मां पैकअप कयो आहे ऐं सुबुह जो वरी मूंखे 8 बजे शूट करणी आहे, त हू इहो ई चाहींदा त मुंहिंजो एक्टर 8 बजे बिल्कुलु तयारु मुंहिंजे सेट ते हुजे। डायरेक्टर्स जो इल्ज़ाम आहे तव्हांजे मथां त ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब पैकअप थियण खां पोइ देरि सां सुम्हंदो आहे, इलाही देरि सां सुम्हंदो आहे ऐं को ख़ासि क़िस्म जो मशरूब इस्तेमालु कंदो आहे ऐं पोइ उहो उन में पंहिंजे सुरूर में अची ऐं डायरेक्टर खे बि गारियूं ॾींदो आहे त तूं हीअं तूं छा ॼाणे डायरेक्शन मां, तुंहिंजो त एतिरो एक्सपीरियंस बि कोन्हे जेतिरी मुंहिंजी वर्किंग आहे। सही आहे ग़लति आहे? इहो लेट सुम्हण वारी त ॻाल्हि सही आहे, बाक़ी अक्सर बेशितर त ईअं कोन थींदो आहे।
हा कॾहिं कॾहिं थींदो आहे, बसि तव्हां सां थींदो आहे न मतिलबु हा या न में जवाबु तॾहिं थींदो आहे जॾहिं मतिलबु हिकिड़ो नॉन प्रोफेशनल माण्हू जेको आहे न को उन ॻाल्हि ते को डिस्कस करे वेहे या मूंखे जेको आहे सो हिदायतूं ॾे त हीअं कर, उहो कुझु माना अंदरि सड़ंदो आहे। ओके ओके उहा ॿाहिरि कढंदा आहियूं सिंधी हा बसि मां सम्झी मतिलबु तव्हां ताईद कई त तव्हां ईअं कयो आहे। हा बाक़ी मां लेट जेतिरो बि सुम्हां मां उथंदो 6 बजे। ओके तव्हांजो जेको ॿियो इल्ज़ाम आहे उहो बि कंहिं डायरेक्टर जो ई आहे। डायरेक्टर जो चवणु आहे त भई जॾहिं बि असां ज़ुल्फ़िकार बुर्दी खे कास्ट कंदा आहियूं सभ खां पुछंदो आहे त मुंहिंजो पेयर केस आहे, कहिड़ी छोकिरी सां आहे। न इहो इल्ज़ाम इहो ग़लति आहे, मां पेयर करे न आहियां पुछंदो। मूंखे त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॾिनियूं हुयूं घर वारियूं त बि मुंहिंजो ठीकु आहे, मां पेयर करे न आहियां पुछियो। ओके अच्छा डायरेक्टर्स जो जेको ॿियो इल्ज़ाम आहे उहो बि तव्हांजे मथां ॾाढो अजीब थो लॻे मूंखे। उन्हनि जो इहो चवणु आहे त ज़ुल्फ़िकार बुर्दी जॾहिं बि असां उनखे कास्ट कयो आहे ड्रामे में त अचण सां अची सभ खां पहिरीं पुछंदो आहे मानीअ में छा आहे। कॾहिं बि न, मां वाहिद एक्टर आहियां जेको मानी ते बहस कंदो ई न आहियां। ओके एतिरो बहस न कंदो आहियां त लेट छो थी अचे। ओके अच्छा हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम आहे तव्हांजे साथी एक्टरनि जो जेके तव्हां सां गॾु कमु कंदा हुआ। उन में हिकिड़ो तमामु वॾो एक्टर आहे, उनजो चवणु आहे त ज़ुल्फ़िकार बुर्दी जॾहिं बि असांजे साम्हूं ईंदो आहे त असांजी परफॉर्मेंस खे ॾिसी ऐं हुनखे इहो ख़्यालु थींदो आहे त यार हिन सीन में हीउ निकिरी वियो ऐं पोइ ॼाणे वाणे ज़ुल्फ़िकार बुर्दी रीटेक ॾींदो आहे त जीअं हुननि जी परफॉर्मेंस थोरी बिलो एवरेज वञे। इहो बि इल्ज़ाम ग़लति आहे। बल्कि मां डायरेक्टर्स मुंहिंजा जेके आहिनि शाहिद हूंदा कैमरामैन या असिस्टेंट डायरेक्टर, मां जॾहिं मास्टर कंदो आहियां मास्टर खां पुछंदो हुअसि थोरो मुंहिंजा पहिरियां मुंहिंजा वठो। ओके मां अॻिले एक्टर खे रस्तो ॾींदो आहियां त भई मां हाणे हीउ परफॉर्म कयो आहे, हाणे तूं पंहिंजी जेको आहे हा पर इन में ई हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम आहे सेम इन ते ई त ज़ुल्फ़िकार बुर्दी सभ खां पहिरीं चवंदो आहे त भई जेकॾहिं का अहिड़ी सिचुएशन आहे अहिड़ो सुठो एक्टर मुंहिंजे साम्हूं आहे पहिरियों उन खे रिकॉर्ड कर त मां ॾिसां त कीअं थो कहिड़े टोन में थो ॻाल्हाए कहिड़े अंदाज़ में, त पोइ मां मूंखे पोइ शूट कयो। कॾहिं बि न ईअं न आहे, कॾहिं बि न, मां फरमाइश कंदो ई न आहियां। ओके अच्छा तव्हां ते हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम आहे उहो बि थोरो अजीब क़िस्म जो आहे, मूंखे चवंदे बि थोरो अजीब थो लॻे। अक्सर उहे तव्हांजी जेके एक्स फ्रेंड्स आहिनि यानी जेके एक्स कुलीग्स चइजे जिन सां तव्हां ड्रामनि में कमु कयो आहे, मोस्टली ख़ूबसूरत छोकिरियूं, उन्हनि जो चवणु आहे त ज़ुल्फ़िकार बुर्दी कॾहिं बि ज़िंदगीअ में कंहिंसां सीरियस नथो थी सघे। इहो सही था चवनि, सही था चओ, इहो सही था चवनि। तेॾी महिल तव्हां फ्लर्ट मां न आहियां कंदो, मतिलबु तव्हां बाक़ी सीरियस बि न आहियां हूंदो। फ्लर्ट न आहियो कंदो, सीरियस बि न आहियो, पोइ तव्हां छा कंदा आहियो, दिलि लॻी कंदा आहियो? न दिलि लॻी बि न चइजे, उहो मां सवेर ॻाल्हि कई न त मतिलबु हिकिड़ो ट्रैक हले थो त हुनखे मां हलणु ॾींदो। मतिलबु तव्हां चवंदो जेसिताईं उहो माण्हू मूंखे चवे पंहिंजी मंशा कोन, मां बेज़ार थी वियो आहे, मुंहिंजी जान छॾ। न ईअं कॾहिं न थियो आहे, ईअं कॾहिं न थियो आहे। अच्छा तव्हां ते जेको आहे आख़िरी जेको इल्ज़ाम आहे उहो बि अजीब आहे। अक्सर ईअं थींदो आहे त कंहिं अहिड़े सीरियल में जंहिंमें तव्हांखे इहा ख़बर पवे त यार हिन में मुंहिंजी मनपसंदि हीरोइन आहिनि ऐं मूंखे इन्हनि सां गॾु कमु करण सां इन्हनि जे वेझे अचण जो मौक़ो मिलंदो ऐं उन में तव्हांखे बुक नथा कनि, कंहिं ॿिए खे था बुक कनि, त तव्हां चओ था त यार छो न इन में मां बुक हुजां, ऐं तव्हां उन डायरेक्टर खे जेको आहे सो फ़ोन करे चओ था दादा मां तोखां पैसा कोन वठंदुसि, ईंदुसि वेंदुसि बि मां पाण, खाईंदुमि बि मां पाण, मूंखे इन में कमु ॾियो। ईअं थियो कॾहिं? इहो अलाह करे ज़ुल्फ़िकार बुर्दी न हुजे। ज़ुल्फ़िकार बुर्दी मां सदाईं दाऊं कंदो आहियां त असांखे उन्हनि मारियो उन्हनि एक्टरनि आहे जेके पैसा ॾेई करे एक्टिंग कंदा आहिनि। ओके जेके पैसा न वठी एक्टिंग कंदा आहिनि। ओके इन्हनि असां एक्टरनि जो जेको आहे न तमामु अहिड़ी हक़ तलफ़ी कई आहे ऐं एॾो हुन असांजी फील्ड खे पोइते धिकियो अथनि जो मां सिंधी में चवंदो आहियां असांखे इन्हनि शौक़ीननि मारे विधो आहे। ओके तव्हांजी वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार बुर्दी साहिबु, मूंखे ॾाढी मूंखे ख़ुशी थी। थैंक यू सर। बख़ुदा मां वटि इलाही गेस्ट आया आहिनि, असद कुरैशी बि आयो आहे ऐं ॿिया बि अहिड़ा बेशुमार सुठा दोस्त आया आहिनि, पर मुंहिंजी हिकिड़ी दिली तमन्ना हुई त असांजा जेके उहे दोस्त जेके असांजे कराची शहर खां ॿाहिरि था रहनि उहे अचनि ऐं उन्हनि बेशुमार पंहिंजा ख़ूबसूरत साहिबु हक़ीक़त इहा आहे त वाक़ई असल में असां वरी इंटीरियर में रहूं था न, असांजी तक़रीबन रिकॉर्ड्स जेके आहिनि इंटीरियर में थियनि थियूं त कराची अचण जो मौक़ो घटि थो मिले
ऐं इहो हिकिड़ो बहानो हूंदो आहे सन टी वी या जेके प्राइवेट चैनल्स ट्रांसमिशन कंदियूं आहिनि, ईद जी हुजे, सालगिरह जी हुजनि या अहिड़ा तव्हांजा स्टूडियो जा प्रोग्राम हुजनि। सो इन बहाने ख़ासि तौर ते सिंध टी वी जे लाइ त मां चवंदो आहियां सिंध टी वी खे माना पंहिंजो सॾु सम्झी करे मां वरनाईंदो आहियां। माशाअल्लाह। पंहिंजे सभु जेके प्रोग्राम्स आहिनि उनखे पोस्टपोन करे उनखे हेठि पते करे करे पहिरीं तरजीह जेकी आहे उहा सिंध टी वी खे ॾींदी। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां सिंध टेलीविजन जे सॾ ते आहियो। तव्हां असांजे व्यूअर्स खे ऐं पंहिंजे फैंस खे कहिड़ो मैसेज ॾींदो? तव्हांजी कैमरा जे साम्हूं आहे। बसि मैसेज कोन्हे को, गुज़ारिश करणी आहे ज़िंदगी में जेको सोचियो था उहो थी सघे थो तव्हांजे लाइ क़ाबिल अमल न थिए। इन जो इहो मक़सदु न आहे त तव्हां जेको सोचियो था त उन ते ई हलण जी कोशिशि कयो। सोच हिकु तरफ़ हूंदी आहे, अमल ॿिए तरफ़ हूंदो आहे। अगरि उहा सोच तव्हांजी लाइफ में को वॾो कारनामो अंजाम ॾिए थी त उनजे पोयां लॻो, न त अदरवाइज़ पंहिंजी सोच तब्दील कयो ऐं ज़िंदगी खे कामयाबियुनि तरफ़ वठी हलो। थैंक यू वेरी मच दोस्तो। ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब ख़ूबसूरत मैसेज ॾिनो ऐं तव्हां ॾिठो त अॼोकी हिकु कचेरी ही असांजे हिन ख़ूबसूरत बादशाह सां उहा कीअं थी पंहिंजी राय सां असांजी हिन महिमान जे बारे में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब। ऐं इनशाला वरी कंहिं नए रंग ऐं नए रूप में तव्हां वटि हाज़िर थींदासीं। सो असांजो प्रोग्राम हींअर पुॼाणी ते पहुतो। मूंखे इजाज़त ॾींदा? तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।